खे समझण अचे कुरान जे महफ़िलनि ऐं मजलिसुनि में वेहनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीसनि जे मजलिसुनि में वेहनि ऐं पोइ तरबियत तव्हांजो औलाद जे साम्हूं तास वेठा खेॾो लूडे वेठा खेॾो औलाद जे साम्हूं भंग पियो औलाद जे साम्हूं सिगरेट पियो औलाद जे साम्हूं गारियूं ॾियो औलाद जे साम्हूं फिल्मूं वेठा ॾिसो औलाद जे साम्हूं तव्हां होटल ते वेठा कचहरी करे कुकड़ विढ़ाईंदा वठो इहा तरबियत आहे ॿार चवंदो जॾहिं मुंहिंजे अबे ईअं कयो आहे त मां बि ईअं कयां विरासत में उन्हनि सां हक़ कयो हज़रत नौमान बिन बशीर फरमाए थो त मुंहिंजो पीउ मूंखां राज़ी थी करे हिकिड़े दफ़े ज़मीन जो हिकिड़ो टुकड़ो मूंखे चई त पुट इहो तोखे थो ॾियां मां तोखां राज़ी आहियां मुंहिंजी माउ चयो इहो छा थो करे हालांकि बचो त मां हुनजो बि हुउमि मुंहिंजी माउ चयो मुंहिंजे पीउ खे त मां तोखे ईअं करणु न ॾींदमि त तूं हिनखे ज़मीन जो टुकड़ो ॾे हुन चयो त मां हिन खां राज़ी आहियां मूंखे पसंदि आहे मां इन जे करे ज़मीन जो टुकड़ो हिनखे ॾियां थो तूं केरु थींदी आहे मूंखे रोकण वारी हुन चयो त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾे हल त जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए शरीयत केॾी रहनुमाई कई आहे ही ॿई ॼणा आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि ऐं पंहिंजी ॻाल्हि बयानु कयूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो उनजे पीउ खे त तो सभिनी पुटनि खे इहा ज़मीन ॾिनी आहे न साईं मां हिन खे थो ॾियां हिन खां राज़ी आहे ॿियनि पुटनि खे इहा ज़मीन न ॾिनी आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमाए त इहो ज़ुल्म आहे इन ज़ुल्म ते मां शायदि न थींदुमि ईअं न कर इहो ज़ुल्म आहे अकरिमू औलादकुम पंहिंजी औलाद जी इज़त कयो बराबरी कयो पंहिंजी औलाद में ॾियणो अथई त सभिनी खे ॾे न अथई ॾियणो हिन खां तूं ख़ुशि आहे राज़ी आहे अलाह हिनखे बि अलाह अजुर ॾींदो तोखे बि अलाह हिन जो अजुर ॾींदो इहो नाइंसाफ़ी वारो कमु न कर जो हिकिड़े पुट खे वधीक ॾे ॿिए पुट खे घटि ॾे इन सां पुटनि में बि नफ़रत थींदी त मुंहिंजे पीउ अहिड़ो ज़ुल्म कयो आहे मूंसां ज़ुल्म कयईं या असां सां ज़ुल्म कयईं हिकिड़े खे मथे कयईं हज़रत याकूब अलैहिस्सलाम अलाह जो नबी आहे नाइंसाफ़ी करे मुमकिन ई कोन्हे को अलाह जा नबी मासूम हूंदा आहिनि मोहब्बत अलॻि शइ आहे ऐं नंढड़े पुट सां मोहब्बत थी वेंदी आहे वॾा थी विया आहिनि त नंढड़े सां मोहब्बत बि हूंदी आहे त जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम सां मोहब्बत करे पियो त इहा बि उन्हनि वॾनि खां बर्दाश्त न पई थिए जो वञी यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में विझी करे आया त जेकॾहिं तव्हां औलाद में बराबरी न कंदव औलाद सां इंसाफ़ न कंदव औलाद जी इज़त न कंदव त पोइ इहो इंतज़ार न कयो त असांजी औलाद असांजी इज़त कंदी इहो इंतज़ार न कयो त असांजी औलाद असां ते एहसान कंदी छो त हुननि खे तरबियत तव्हां ग़लति था ॾियो तव्हांजे मथां इहो लाज़िम आहे त तव्हां औलाद जे तालीम ऐं तरबियत जो बंदोबस्तु कयो हुनखे ख़बर त पवे त साम्हूं वारो मुंहिंजो अबो आहे मां जेकॾहिं हिनखे ॻाल्हायां थो त मूंखे केतिरो ॾोह थी रहियो आहे ख़बर कीअं पए हुनखे अबे जे साम्हूं थो थिए अबे सां अखियूं अखियुनि में विझी थो ॻाल्हाए हुनखे ख़बर त पवे त इहो गुनाह आहे जंहिंखे उहो गुनाह ई न सम्झे पर मवाली खे जो ख़बर न हुजे त भंग पीअण में गुनाह आहे त उहो छो छॾींदो पर जे हुनखे ख़बर पवे त भंग पीअण में गुनाह आहे जो मूंखे अलाह ताला क़यामत जी रदगतुल खब्बाल जहन्नम जी रत ऐं पूरी पीआरींदो जहन्नम में दाख़िल कंदो इन जे करे मां तड़पंदुसि फत कंदुसि पोइ त घणा मवाली सुधरी वञनि जेके थी आहे इन्हनि जूं त दिलियूं कटर थी वयूं उमेद आहे त इन्हनि मां बि कुझु सुधरंदा पर नवां त सोचींदा त असां इहा भंग न पीऊं तालीम ऐं तरबियत जो बंदोबस्तु कयो ऐं हुनजी शादी करायो शादी करणु इहो औलाद ते न आहे माउ पीउ जे मथां आहे त उहो हुनजी शादी कराए बसि इहे हक़ आहिनि औलाद जो हक़ माउ पीउ जे मथां माउ पीउ जो हक़ औलाद जे मथां जॾहिं बाहिमी इहे ॻाल्हियूं माण्हू पूरियूं कंदो ऐं बाहिमी हिक ॿिए खे हुकूक ॾींदो त दुनिया में फितरत क़ाइमु थींदी जेकॾहिं बाहिमी हुकूक न हूंदा त दुनिया मां फितरत मिटिजी वेंदी ऐं पोइ माण्हू रहंदो वञी ख़ाली नाले जो मुस्लमान ऐं नाले जो मुस्लमान थियणु इंतिहाई फसाद जो सबबु आहे मुआशिरे जी तबाही जो सबबु आहे अॼु जे अचण जो मक़सदु इहो ई आहे मां बार बार इहा ई ॻाल्हि बयानु कयां थो हाणे बि इहा ॻाल्हि चवां थो त अॼु जे अचण जो जेको मक़सदु आहे उहो मक़सदु इहो आहे त तव्हां दीन इस्लाम जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला क़ुरान मजीद में इहा ॻाल्हि ॿुधाई वाक़िम वजहक दीन हनीफा दीन हनीफा जे तरफ़ तूं बि ऐं दीन हनीफा छा आहे
उनजी वज़ाहत अल्लाह ताला कुरान मजीद में कई, मुनीबीन इलैहि वत्तकू वकीमुस्सलाह वला तकूनू मिनल मुशरिकीन। अल्लाह जी तरफ रुजू थियो ऐं डिॼो। ये आयत नाज़िल थी, हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला इन आयत खे ॼाणे पियो ऐं इन आयत जो शान नुज़ूल ऐं तशरीह तफ़सीर समझाइण जे लाइ हिकु दफ़े हज़रत मुआज़ बिन जबल खे फरमाई त मुआज़ इन आयत खे ॼाणींदो? हज़रत मुआज़ चयो साईं हा मां ॼाणा थो, ॿुधाए छा थो ॼाणी? हुन चयो साईं अल्लाह ताला फरमाए थो मुनीबीन इलैहि वत्तकू, इखलास जो हुकुम ॾे थो। इखलास इंसान जी फितरत आहे, इखलास मखलूक जी फितरत आहे। इखलास जो मतिलबु आहे बेरिया कमु करणु, जंहिंमें ॾेखा न हुजे, जेको ख़ालिस अल्लाह जी रज़ा जे लाइ कयो वञे। इखलास इनखे न चइबो आहे त मां कंहिं माण्हू जे मथां थोरो कयां ऐं सुभाणे उन खां इहा उमेद रखां त मुंहिंजी वंगार वहंदो ऐं सुभाणे इहा उमेद रखां त मुंहिंजे बि कमु ईंदो। इनखे इखलास न चइबो आहे। इखलास इनखे चइबो आहे त मां जेको अमल कयां थो इन जे लाइ कयां थो त मूंखे इन जो अजुर अल्लाह ॾींदो। मूंखे हिन में का उमेद कोन्हे का त हे मूंखे अजुर ॾे, इन जो अजुर मूंखे अल्लाह ॾींदो। इनखे चइबो आहे इखलास। ऐं इन इखलास ते दीन क़ाइम आहे। ऐं अल्लाह त फरमाए वाक़ीमुस्सलाह, निमाज़ क़ाइम कयो। निमाज़ आहे ई दीन। मन अक़ामस सलात फ़क़द अक़ामद दीन वमन अज़ा अस्सलाह फ़क़द अज़ा अद्दीन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे निमाज़ क़ाइम कई उन दीन क़ाइम कयो, जे निमाज़ ज़ाया कई उन पूरो दीन ज़ाया कयो। आम माण्हू कंहिं महिल धोखे में ईंदा आहिनि, मूं ॿुधायो त गुमराह कोन शाइरी, रोज़ो निमाज़ कमु ज़नानो। अल्लाह जो हुकुम ॾे त तव्हां निमाज़ पढ़ो, नबी जो फरमाए त निमाज़ दीन आहे। जे निमाज़ क़ाइम कई उन दीन क़ाइम कयो। हेॾा चवनि त कमु ज़नानो, उहो ॿियो फ़हम आहे। उन फ़हम जे पुठियां लॻ ऐं पंहिंजी ज़िंदगी विञाए तां त वञी क़बर में पहुच। सम्झाणी ई उबदी दीन आहे। निमाज़ जंहिं क़ाइम कई दीन क़ाइम कयो। 5 वक़्त निमाज़ अल्लाह ताला हर मर्द औरत आकिल बालिग जे मथां पढ़णु फ़र्ज़ कई आहे। जेको नथो फ़र्ज़ इनखे सम्झे ऐं नथो इनखे अदा करे, हिकु निमाज़ जेको माण्हू को कज़ा थो करे, पंहिंजे वक़्त ते नथो पढ़े, कज़ा थो करे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी रिवायत आहे त 1 करोड़ 88 लख साल जहन्नम में सड़ंदो आहे, रुगो कज़ा थो करे। ऐं जेको नथो पढ़े इन जो हशर छा थींदो? जेको इनखे ज़नानो कमु सम्झी करे छॾे वियो, आज़ाद